छा तव्हां बि जेज़ जी सिम इस्तेमाल कंदा आहियो? अगर तव्हां जेज़ जी सिम इस्तेमाल कंदा आहियो त ही वीडियो तव्हां जे लाइ आहे। जेज़ वारनि हिकिड़ो फ्रॉड शुरू कयो आहे पंहिंजे कस्टमरनि खां। उहे पाण ई ऑफर हणी छॾींदा आहिनि पंहिंजी सिम ते। अगर तव्हांजी मोबाइल में जेज़ जी सिम विधल आहे त इन ते ऑफर लॻी चुकी हूंदी ऐं तव्हां जॾहिं बि बैलेंस विझराईंदव त हे पैसा कटिजंदा पिया। तव्हां बैलेंस विझराईंदव, तव्हांजो बैलेंस कटिजंदो पियो ऐं आहिस्ते आहिस्ते करे तव्हांजो बैलेंस ख़तम थी वेंदो ऐं तव्हांखे वरी रिचार्ज कराइणो पवंदो। त जेज़ वारनि इहो फ्रॉड शुरू करे छॾियो आहे। अचो त तव्हांखे मां हिन फ्रॉड खां बचण जो तरीक़ो थो ॿुधायां। हली अचो मोबाइल जी स्क्रीन ते। तव्हांखे पंहिंजे मोबाइल जे नोटपैड वारे सेक्शन में अची *6611# तव्हांखे डायल करिणो आहे। *6611#। पोइ तव्हांखे ओके करिणो आहे। इहो थोरो प्रोसेस वठंदो, पोइ तव्हांजे साम्हूं लिस्ट अची वेंदी। हिकु तव्हांखे 1 डायल करिणो आहे, लिस्ट ऑफ एक्टिवेटेड VAS। तव्हांखे 1 डायल करिणो आहे त जीअं उहा लिस्ट अची वञे जेकी तव्हां वटि सर्विस लॻल आहे जेज़ वारनि जी तरफ़ां, जेके पाण ई लॻी वेंदियूं आहिनि। हे ॾिसो, मूं वटि 3 लॻल आहिनि सर्विसूं जेज़ वारनि जी तरफ़ां, जेके तक़रीबन मुंहिंजो जेको आहे 40-50 रुपयो खणी पई वञनि। त हाणे हिननि खे असां जेको आहे डीएक्टिवेट कीअं करे सघूं, ख़तमु कीअं था करे सघूं, इहो तव्हांखे ॿुधायां थो। पहिरां तव्हांखे बैक अचिणो आहे, 0 डायल करे। तव्हां जीअं ई बैक ईंदव त वरी हे जेको आहे तव्हांखे VAS अनसब्सक्रिप्शन जेको 3 नंबर ते आहे, 3 टाइप करिणो आहे तव्हांखे, जीअं असां अनसब्सक्राइब करे सघूं। हे असांजो ऑफर त हे बीमा सेहत वारी डेली 17 रुपये वारी मां ख़तमु थो कयां 1 डायल करे, या मूं 1 डायल कयो ऐं ओके कयो त हे ॾिसो, आपकी सर्विस ख़त्म करने की दरख्वास्त वसूल हो चुकी है। माना हाणे हे ख़त्मु करण जो प्रोसेस कंदा त जीअं मुंहिंजा जेके एक्स्ट्रा 17 रुपया कटनि था हे, त उहा न कटिजनि मुंहिंजा। वरी असांखे *6611# डायल करिणो आहे त जीअं असां ॿियूं अहिड़ियूं सर्विसूं ख़त्मु करे सघूं। त वरी असांखे हिते ई वरी 3 टाइप करिणो आहे अनसब्सक्राइब करण लाइ। ऐं वरी जेको आहे हू ॾिसो ख़त्मु थी चुकी आहे। हाणे वरी 1 ते या ॿी आहे सेहत वारी, उहा 1 टाइप कयोसीं, आपकी सर्विस ख़त्म करने की दरख्वास्त। वरी माना असांजी हली वई हिननि वटि दरख्वास्त। वरी असांखे साॻियो प्रोसेस करिणो आहे *6611# वारो, त जीअं असां जेकी आख़िरी असांजी लॻल हुई उहा बि ख़त्मु करे सघूं। तव्हां वटि बि जेतिरी लॻल हुजनि न, तव्हां इन अनसब्सक्राइब कंदा वञिजो। हाणे हे स्टार्ट टॉप डेली जेको आहे 9 रुपया तक़रीबन 10 रुपया मुंहिंजा खणे पई, इहा बि मूं अनसब्सक्राइब करे छॾी। त इन असां ही अनसब्सक्राइब करे था सघूं। हाणे ॾिसो, हाणे वरी मां तव्हांखे टाइप करे थो ॾेखारियां। वरी असां इहो टाइप कयो ऐं असां आयासीं, हाणे 1 टाइप कंदासीं, ॾिसजो त सभु ख़त्मु थी चुकियूं हूंदियूं। 1 टाइप कयो, हे ॾिसो, का बि ऑफर न आहे लॻल, यू डोंट हैव एनी VAS सर्विस सब्सक्राइब। इन असां ही पंहिंजूं सर्विसूं ख़त्मु करे था सघूं। जेज़ वारनि इहो वॾो फ्रॉड शुरू कयो आहे। हे पंहिंजी तरफ़ां का ऑफर असां ते हणी छॾींदा आहिनि। हाणे तव्हां ही ॾिसो, ही मूं वटि मैसेज अचणु शुरू थी विया आहिनि त असां तव्हांजी ऑफरूं जेको आहे ख़त्मु करे छॾियूं आहिनि। हे अचणु शुरू थिया त हे असांजा बैलेंस ईअं ई उॾारीनि बि था ऐं असांखां हे फ्रॉड कनि बि था। जॾहिं बैलेंस विझरायूं था ख़त्मु था थी वञनि। उम्मीद आहे त तव्हांखे अॼु जी पूरी वीडियो बहितरीन लॻी हूंदी। अहिड़ा वीडियो ॾिसण लाइ तव्हां मूंखे फॉलो ज़रूरु कयो। ऐं तव्हां मां घणा भाइर पुछनि था त जेको सस्तो पैकेज ॿुधायो, अचो त सस्तो पैकेज ॿुधायो। त तव्हां नोटपैड ते अची *699# डायल कयो, *699#। पोइ वरी तव्हां सेंड करे छॾिजो। इहो तव्हांखे सभिनि मां सस्तो ऑफर पियो ॿुधाए। हे ॾिसो, महाना 4 GB 100 रुपये में, 100 रुपये में तव्हांखे 4 GB महीने जे लाइ मिली वेंदा। पोइ तव्हां 1 सेंड करे वरी 1 येस करे लऊं त तव्हांजी ऑफर लॻी वेंदी 100 रुपये में। 100 तव्हां वटि 105 रुपया हुजणु खपनि। 120 जो बैलेंस विझराईंदव त तक़रीबन तव्हांजी थी वेंदी। हे ॾिसो, मूं वटि मैसेज बि अची वियो आहे त आपको 4 GB 30 दिन के लिए मिल चुके हैं। अहिड़ियुनि सिमुनि जा कोड वग़ैरह तव्हांखे मां ॿुधाईंदो रहंदुमि। फॉलो ज़रूरु कजो जिथे बि तव्हां मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया आहियो।